सजण लख कुर्ब करे फिर तू आए पेर भरे सजण लख कुर्ब करे फिर तू आए पेर भरे सजण लख कुर्ब करे फिर तू आए पेर भरे। खुशखबरी 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 अवांजे पंहिंजे शहर करमपुर बिजाणी में झूलेलाल रेस्टोरेंट पेश करे थो दूध पती खालिस खीर जी चांहि लज़ीज़ खाधा जहिड़ो कि मटन कढ़ाई चिकन कढ़ाई देसी मुर्गी फिश कढ़ाई बिरयानी मुख़्तलिफ़ दालूं ऐं सब्जियूं वेहण लाइ आरामदाह कुशादी पुरसकून जगह चांहि ऐं खाधनि जी वैरायटी सां गॾोगॾु सफ़ाई जो बि ख़ासि ख्यालु रखियो वञे थो। शेंग जी सहूलियत समेत झूलेलाल रेस्टोरेंट मयारी चांहि ऐं पुरलुत्फ़ खाधनि जी 24 कलाक सर्विस पेश करे थो। जहांगीर पॉवर समेत शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि झूलेलाल रेस्टोरेंट जे मयारी सर्विस ते इत्मीनान ऐं ख़ुशी जो इज़हार पिणु कयो आहे। हिकु दफ़ो ख़िदमत जो मौक़ो ज़रूरु ॾींदा बार बार दिलि झूलेलाल रेस्टोरेंट ते अचण लाइ चवंदी। नोट खाधे पीते ऐं चांहि जी पार्सल जी सहूलियत में मौजूदु आहे। प्रोपराइटर लाहौती अनवर अली मीराणी ज़ुल्फ़ार अली दायो राब्ते लाइ नंबर 0303 3769 248। अचानक ख्याल को आई रात मुझो के हाल बुधाई या अचानक ख्याल को आई रात मुझो के हाल बुधाई दीहत ते तकलीफ कई याद पिरी किए मुझ कई सजण लख ढोलण लख सजण लख कुर्ब करे फिर तू आए पेर भरे सालन जी सिक वई पल में लही मिठा कोड़े होके जो पंधड़ो परे सजण लख कुर्ब करे फिर तू आए पेर भरे सजण लख कुर्ब करे तू आए पेर भरे। जोखे बंधन का दर्द लहीरा भेरो कहो तो भागवरीना जोखे बंधन का दर्द लहीरा भेरो कहो तो भागवरीना परदेसी तोखे मौला दो तुझे ॾिसण ले मन हो मांदो सजण लख ढोलण लख सजण लख कुर्ब करे